करमपुर लगनापर कोट थाने जे अदकोट शिकारी खान जाफरी रवासी जाफरी बिरादरी जे कोट थानन मर्दन औरतन ऐं ॿारनि क़ुरान पाक हथन में खणी मोहम्मद बख्श जाफरी मुरीद जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त पुलिस बिला जवाब असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे घरनि मां अन्न अटो हंध बिस्तरा रोक रक़म ऐं ॿियो ज़रूरी सामान खणी घरनि खे ड्राए बाहि ॾेई साड़े छॾियो। हुननि चयो त असांजा घर मेन रोड इंडस हाईवे खां अध किलोमीटर मुफ़ासिले ते आहिनि। असीं ग़रीब शरीफ़ ॻोठाणा आहियूं। पुलिस बिला वजह असांजे घरनि ते चढ़ाई करे असां सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। ॻोठाणनि चयो त कुझु ॾींहं पहिरियां करमपुर लाड़े वारे इलाइक़े खां असांजी मार्केट मां अगवा थियल ॿिनि ॼणनि जे अगवा वाक़े में मुलविज़ असुल ॾुआरनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई करण बजाए असांजे टिनि बेगुनाह माण्हुनि ग़ुलाम रसूल जाफरी, अली गुल जाफरी, ॾाॾे आदम जाफरी खे बेगुनाह बग़ैर केस जे गिरफ़्तार करे लिकाए छॾियो आहे। असांखे ख़ौफ़ आहे त शिकारपुर नापरकोट पुलिस असांजे माण्हुनि खे को नुक़सानु न पहुचाए। हुननि चयो त असांजी मार्केट मां अगवा थियल माण्हुनि खे पुलिस बाज़ियाब करण बजाए असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे असांजे घरनि मां ज़रूरी सामान खणी घर साड़े असांखे ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि विहारणु किथां जो इंसाफ़ आहे। जाफरी बिरादरी जे ॻोठाणनि आख़िर में IG सिंध DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवरनि खां अपील कंदे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।